आज़म आज़म यार मूंसां हिकिड़ो मसलो थी वियो आहे। कहिड़ो मसलो करे आयो आहीं? यार मां पंहिंजे ई घर मां 2 कणक जा कटा खणी ऐं चोरी खपाए आयो आहियां। वॾो कोन्हे भाग हुई, पंहिंजे ई घर मां चोरी थो करी। यार छा कयां, हाणे मुंहिंजी जिन छॾा बाबो सफ़ा मुंहिंजे मथां टपियो वेठो आहे। कोन्हे भाग आ, पैसा काॾे कई? पैसा पैसा त यार मां सभु जुआ में हाराए छॾिया। कोन्हे में मां छा कयां? तूं हल, तूं चओ मां चोरी कई आहे, मां चवंदोमांसि मां चोरी कई आहे। नेठ बेज़ार थी चुप करे वेही रहंदो। पुट तूं हिते वेह, मां हिन जो मसलो हल करे चा निभागे जो। हल 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 ॿुधायो छोरा, अन कंहिं चोरी कयो आहे? चाचा अनु मूं चोरी कयो, मूं। अरे शर्म ई कोन थो अचई, जंहिं घर में खाई उन में ई चोरी। क्या हुआ